मुफ्ती साहब इंटरनेट ते हिकड़ी वेबसाइट आहे, उन ते अकाउंट ठाहे 1500 रुपयनि जो पैकेज कयो, पोइ हर महीने 300 रुपया प्रॉफिट मिलंदो, छा इहो जायज़ आहे? इंटरनेट ते जेकी भी वेबसाइट जंहिंमें अकाउंट ठाहे करे तव्हां उन में पैसा जमा करायो था, चाहे 1000 चाहे 5000, जमा करण खां बाद तव्हां के हर महीने उहा 100 रुपयो ॾे या 300 रुपया ॾे या जेतिरा भी ॾे, त इहो सूद जे हुकुम में आहे। छो जंहिं वक़्त तव्हां उन अकाउंट ठाहे करे पैकेज जे लाइ जेकी तव्हां रक़म जमा कराई आहे, उहा दर हक़ीक़त तव्हां उन वेबसाइट खे, उन कंपनी खे कर्ज़ ॾिनो आहे। तव्हां खां कर्ज़ वठी करे हाणे तव्हांखे हर महीने 100 रुपए जो प्रॉफिट ॾे थी पई। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, कुल्लु कर्ज़िन जर्र नफ़अन फहुव रिबा। हर उहो कर्ज़, हर उहा उधार जंहिंजे ज़रिए सां इंसान नफ़ो हासिल करे, उहो सूद जे हुकुम में आहे। त वेबसाइट भी जेकी तव्हां जंहिं वटि रक़म जमा करायो था, वरी हर महीने तव्हांखे बचत ॾे थी, अलाए छा जी बचत ॾे थी, त इहो सूद आहे। जेकॾहिं तव्हांखे कारोबार करणो आहे, ऑनलाइन कारोबार करणो आहे या ऑफलाइन करणो आहे, कारोबार जो तरीक़ेकार छा आहे? तव्हां उन कंपनी सां मुशाविरत कयो ऐं उन जूं जेकियूं पॉलिसियूं आहिनि उन्हनि खे चङी तरह पढ़ो। उन खां बाद तव्हां अकाउंट ठाहियो ऐं उन में पंहिंजा पैसा इन्वेस्ट कयो। पैसा इन्वेस्ट करे उन्हनि खां का शइ ख़रीद कयो जेकी उन्हनि जी प्रोडक्ट आहे, उनखे ख़रीद करे वरी उनखे अॻिते खपायो। खपाइण खां बाद जेकी शइ बचे, जेतिरा पैसा बचनि, जेको प्रॉफिट मिले, इहो तव्हांजे लाइ हलाल आहे। पर ख़बर त हुजे तव्हां ख़रीद छा था कयो, अॻिते तव्हां उनखे खपायो था या नथा खपायो, इन शइ जी ख़बर हुजे न। ईअं त न आहे जो पैसा तव्हां जमा कराया, बसि कमु ख़तमु थी वियो, कोई प्रोडक्ट ना आहे, कोई मिल्कियत ना आहे, कोई सौदो ना आहे। पैसा जमा करण सां वरी तव्हांखे दोबारा पैसा था मिलनि, इहो सूद आहे। कारोबार अलॻि शइ आहे ऐं सूद अलॻि शइ आहे। अल्लाह साईं सम्झण जी तौफ़ीक़।